नाज़रीन, वारा में थर्डी ग्राउंड ते क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो, जंहिंजी फाइनल में नूरियाबाद टीम जान बाज़ार क्रिकेट टीम खे हाराए छॾियो। उन मौक़े ते PPMPA बुरहान खान चांडियो ऐं ॿियनि आवाज़ TV सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। पहिरीं त मां नया थोरा दोस्तनि जो जंहिं असांखे हिते मान बख़्शियो। उन खां पोइ हीअ हिकिड़ी तमामु सुठी स्पोर्ट्स आहे, इट्स क्वाइट अ हेल्दी स्पोर्ट्स। ऐं मुंहिंजी कोशिशि आहे त हितां जे नौजवान दोस्तनि खे वेंदे इन्हनि 5 सालनि में कोई हिकिड़ो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाराए ॾिजे। उन जे लाइ मां मिनिस्टर साहब सां 2 चकर मुलाक़ात कई आहे। छाजे करे जो असांखे कोरोना जो ॾाढो हिकिड़ो इफेक्ट अची वियो 2020-21 में। असांजी का बि नई स्कीम कंहिं बि डिपार्टमेंट जी न रखी वई, छाजे करे जो उहे पैसा कोरोना में हलिया विया। इंशाअल्लाह ताला वधि में वधि कोशिशि आहे त जेतिरो जल्दी थी सके वारा जे दोस्तनि खे इहा हिकिड़ी सुठी शइ आहे। मां टूर्नामेंट कराई, मां अकेले सिर कराई, दोस्त हुया, ये क्लब नओं ठाहियोसीं जानबाज़ जे नाले सां। हुनजो स्पॉन्सर नवाबज़ादा बुरहान खान आहे। हीअ टूर्नामेंट में टोटल 10 टीमूं हुयूं। हिकु गेस्ट टीम हुई जेका कंबर जी हुई, बाक़ी वारे जी हुई। हिन टूर्नामेंट जो नालो जानबाज़ चैंपियन ट्रॉफी हुयो। हार्ड बॉल जेका लेदर बॉल जा सभु रांदीगर हुया, उन्हनि जी टीमूं हुयूं। बहरहाल तमामु सुठी टूर्नामेंट थी ऐं हिकु कामयाबु टूर्नामेंट आहे जेका हींअर असीं खेॾूं था। फाइनल आहे हींअर। तमामु माण्हुनि जेको शहरनि जो साथ आहे तमामु सुठो आहे। बहरहाल जेको गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे हमेशह जेको तावन न थियो आहे। ऐं मुंहिंजी सिलेक्शन बि थी आहे पंहिंजो लॉकडाउन खां अवल ई पाकिस्तान डिसेबल क्रिकेट में। ऐं हिते बि पंहिंजे संगत सां किरंदो आहियां ऐं इंशाअल्लाह त पाकिस्तान तरफ़ां सुठी परफॉर्म कराईंदासीं। बहितरीन मैच थी। असांजो बि इहो हुयो त 150 या 160 ठाहियूं त मैच खटी वेंदासीं, पर स्कोर वॾो थियो 230। पर इन में बि हिन तमामु बहितरीन रांदि खेॾी। त ख़ुशी आहे जॾहिं बि टूर्नामेंट थींदी आहे वार में विनर असां ई हूंदा आहियूं। हिन दफ़े बि विनर आहियूं असां, ख़ुशी ॾाढी थी। क्रिकेट जेका असांजे नौजवान जो हिकिड़ो एक्सरसाइज थिए थी या हुन हिकिड़ो शौक़ु बि आहे। ऐं वारा में ख़ासि करे जेको क्रिकेट जो माहौल आहे तमामु हिकिड़ो बहितर नमूना थींदो आहे त हमेशह हर साल थींदो आहे। कॾहिं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो नालो थींदो आहे, कॾहिं कंहिं ॿिए नालो थिए थो पियो। ऐं हिननि खे हिमत ॾियण लाइ असांजी पार्टी या असांजो MPA हिते आयो बि आहे ऐं असांजी जदोजहद बि आहे त असां हिन ग्राउंड ते हिकिड़ो मिनी स्टेडियम ठाहिरायूं। जेको हाणे रस्ते ते बि ईंदे साहब सां ॻाल्हि थी आहे। साहब जो मुंहिंजी कोशिशूं आहिनि ऐं मां हिकिड़ो कॉम्प्लेक्स ते ॾियण लाइ कोशिशि कई आहे। अञा थियो न आहे, पर उहा साहब कोशिशि कई आहे। त असां चाहियूं था त नौजवाननि खे तफ़रीह लाइ अहिड़ियूं सहूलियतूं